Assalamu alaikum, this is Abdurrauf. Welcome again our YouTube channel Guru of MCQs. अॼु असां सिंधी जा जेके मोस्ट इम्पॉर्टेंट फेमस ऑथर आहिनि उन जे बारे में असां डिटेल में डिस्कस कंदासीं। उनजो वॾो कमु हुयो, उहे किथे विदा थियो ऐं कॾहिं वफ़ात कयईं ऐं उन कहिड़ा बुक्स लिखिया, केतिरा बुक्स लिखिया। जीअं पहिरियों असांजो ऑथर आहे त मिर्ज़ा खलीज बेग, जो पीउ जो नालो हुयो फरीदुन बेग हुयो ऐं उहो 1853 ईस्वी में पैदा थियो टंडे ठोड़े हैदराबाद में। ऐं 1929 में जेका आहे वफ़ात कई मिर्ज़ा खलीज बेग साहब। ऐं मिर्ज़ा खलीज बेग जी जेका मज़ार आहे उहा आहे टंडे ठोड़े हैदराबाद में आहे। उनजो को कमु हुयो उहो फ़ारसी उस्ताद जी नौकिरी कयईं पहिरियां, पोइ रेवन्यू खाते में क्लार्क थियो, क्लार्क थी वरी मुख़्तियारकार थियो, मुख़्तियारकार थी करे वरी डिप्टी कलेक्टर थियो। डिप्टी कलेक्टर जेको आहे 55 साल में डिप्टी कलेक्टर रिटायरमेंट वरितईं। ऐं 76 सालनि जी उमिरि में मिर्ज़ा खलीज बेग 461 किताब लिखिया। ऐं मिर्ज़ा खलीज बेग जो जेको हुयो शम्सुल उलमा जे नाले सां लक़ब, शम्सुल उलमा लक़ब जे नाले सां बि उनखे एज़ाज़ मिलियो ऐं उनखे सुञातो जातो वञे थो। मिर्ज़ा खलीज बेग सिंधी, उर्दू, फ़ारसी, अरबी, अंग्रेज़ी ज़बान में किताब लिखिया आहिनि। इहो हुयो थोरो लिटिल बिट जेको आहे इंट्रोडक्शन मिर्ज़ा खलीज बेग जे बारे में। असां हाणे भेरूमल महरचंद अडवाणी, इहे मोस्ट फेमस ऑथर आहिनि ऐं उन्हनि मां जेके असांजा सिंध पब्लिक सर्विस कमीशन जेका SST जी टेस्ट वठण वारी आहे त उन मां को बि सुवालु अची सघे थो। त भेरूमल महरचंद अडवाणी 1875 में हैदराबाद में ॼाओ ऐं 1950 में वफ़ात कई। इन जा जेके अहम किताब आहिनि, इहे किताब तव्हांखे यादि रखणा पवंदा। मोस्टली डेट एतिरो न पुछंदा आहिनि, में बि डेट अची सघे थी, उहो त किथे पैदा थियो या किथे वफ़ात कयईं, उहो किथे वफ़ात कयईं, उनजी मज़ार किथे आहे, इहो सुवालु अची सघे थो। पर मोस्टली अहम जेके आहिनि किताब ॾींदा आहिनि सिंध पब्लिक सर्विस कमीशन वारा। त हिन जो जेके अहम किताब आहिनि, नओं बहार शाइरीअ जो किताब जेको आहे, किताब जेको आहे क़दीम सिंध जेको आहे, सिंधी ॿोलीअ जी तारीख़ आहे, वॾो सिंधी व्याकरण, इहे हिन जा 3-4-5 इम्पॉर्टेंट बुक्स आहिनि भेरूमल महरचंद अडवाणी जा। ऐं ॿियो असांजो ऑथर आहे त मोहम्मद इस्माइल अरसाणी, जेको 1906 ते हाला में ॼाओ ऐं वफ़ात जेका आहे 1986 ते कई। हिन जा मज़मूननि जा किताब, जेके मज़मूननि जा किताब, ईअं बि सुवालु ईंदो आहे त जेको नसीब थरी जेको आहे, इहो मोहम्मद इस्माइल अरसाणी जो कहिड़ो किताबु आहे, शाइरी जो किताबु आहे, कहाणियुनि जो किताबु आहे, ड्रामनि जो किताबु आहे। त इहे मज़मूननि जा इहे किताब आहिनि, इहो बि तव्हांखे ध्यान में रखणा आहिनि। बदनसीब थरी मज़मूननि जो किताबु आहे, नक्शे अमल, ख़्याल ख़ातिर, 4 मुकाला, नियारूं वथूं, आतम किथा, इहे हिन जा 4-5 जेके मज़मूननि जा किताब आहिनि। हीउ जेको नाटक नवीस, कहाणीकार ऐं मज़मून निगार हुयो ऐं माहिर तालीम तौरु पिणु मञायो वञे थो। ऐं ॿियो असांजो लेखक आहे लिखराज कसचंद अज़ीज़, जेको 1897 में हैदराबाद में पैदा थियो, 1972 में वफ़ात कई। उनखे कलियाती अज़ीज़ संदसि शाइरी जो किताबु आहे। कलियाती अज़ीज़ इन जो शाइरी जो किताबु आहे, न कि मज़मूननि जो किताबु आहे, न कि ड्रामनि जो किताबु आहे। त अदबी आइनो मज़मूननि जो हिन जो किताबु आहे ऐं कलियाती अज़ीज़ जेको आहे हिन जो शाइरी जो किताबु, इहे मोस्ट इम्पॉर्टेंट हिन जा 2 किताब आहिनि लेखराज कसचंद अज़ीज़ जा। ॿियो असांजो इम्पॉर्टेंट फेमस ऑथर आहे परमानंद मेवराम आहे, जंहिं 1856 ईस्वी ते हैदराबाद में ॼाओ ऐं वफ़ात जेका आहे 1938 ते हुनजी थी। हर 15 ॾींहं हू हिकु अख़बार कढंदो हुयो, जंहिंजो नालो हुयो जोत शाया कंदो हुओ 15 ॾींहं। ऐं हिन जी जेका आहे क़बर जेका आहे गोरा क़ब्रिस्तान हैदराबाद में आहे। ॿियो असांजो फेमस ऑथर आहे डॉक्टर नबी बख़्श बलोच साहब, जंहिंजी पैदाइश जेको आहे ॻोठ जाफ़र ख़ान लिगारी, तालके संजोरे, ज़िले सांगड़ में 16 डिसंबर 1917 में थी। हू तालीम, ॿोली, लुग़त, मौसीक़ी जो माहिर, सक़ाफ़त, लोक अदब जो पारखो आलिम हो। हिन जा जेके जेके मज़मूननि जा किताब आहिनि, हिन जेको आहे मज़मून ऐं किताब सिंधी, उर्दू, अंग्रेज़ी ऐं ॿोलियुनि में छपियल आहिनि। हिन जेके मोस्टली किताब जेके मज़मूननि ते छपियल आहिनि, उहे सिंधी में बि छपियल आहिनि, उर्दू में बि छपियल आहिनि ऐं अंग्रेज़ी ॿोलियुनि में बि छपियल आहिनि। ऐं हिन जी जेका वफ़ात थी डॉक्टर नबी बख़्श बलोच साहब जी, त उहा 2016 में थी ऐं जंहिंजी क़बर जेका आहे अलामा आहे कायदी मज़ार जे पासे में आहे ऐं मज़ार जे पासे में आहे, सिंध यूनिवर्सिटी में आहे मोस्टली, छाकाणि त अलामा आहे कायदी बि जेका आहे सिंध यूनिवर्सिटी में दफ़न थियल आहे, त डॉक्टर नबी बख़्श बलोच जी मज़ार उते आहे। ॿियो असांजो फेमस ऑथर आहे
पीर हसामुद्दीन राशिदी जंहिं 20 सेप्टेम्बर 1911 में ॻोठ बहमण तालुके रतेदिरे में पैदा थियो ऐं वालिद जो जेको नालो हुयो हुनजो हामिद शाह राशिदी हुयो। वफ़ात हिनजी जेको आहे अप्रैल 1982 में थी ऐं क़बर जेका हिनजी मकली ते आहे। ऐं मोस्ट इम्पॉर्टेंट हिन जा जेके मज़मूननि जा किताब मुकाला ऐं मज़मून जा किताब आहिनि उहे ॻाल्हियूं ॻोठ वणनि जूं। इहो सुवालु अची सघे थो ॻाल्हियूं ॻोठ वणनि जूं इहो कहिड़ो किताबु आहे। मज़मूननि जो किताबु आहे, शाइरी जो किताबु आहे, कहाणियुनि जो किताबु आहे, ड्रामनि जो किताबु आहे। त इहो तव्हांखे यादि रखिणो आहे त इहो मज़मूननि मुकालनि जो किताबु आहे। मकली नामो, आतम किथा, हो ॾोथी हो ॾींहुं, इहे हिन जा मोस्ट फेमस बुक्स आहिनि पीर हसामुद्दीन राशी साहिब जा। ॿियो आहे असांजो अमर जलील पैदाश जेका आहे 1936 ते रोहिड़ी में थी। अमर जलील जो असुलु नालो अब्दुल जलील हुयो ऐं अब्दुल गनी जेको हिन जे वाल साहिब जो नालो हुयो। हीउ पाण जेको आहे कहाणीकार, ड्रामा निगार, कालम निगार हुयो। हिन जेको नावल मेन नावल आहे त नेठ गूंगे ॻाल्हायो, इहो मोस्ट इम्पॉर्टेंट अमर जलील साहिब जो नावल आहे। ऐं ॿियो असांजो इहो फेमस आथर आहे उहो आहे महताब महबूब साहिबु जेका 1949 में 14 जुलाई 1949 कराची में ॼाई ऐं उहा वॾी हिकिड़ी कहाणीकार में हिन वधीक जेके आहिनि किताब वग़ैरह लिखिया आहिनि। जीअं हिन जो पहिरियों किताबु आहे कहाणीकार जो चांदीअ जूं तारूं, मिठी मुराद इहे ॿ हिन जा मोस्ट इम्पॉर्टेंट किताब आहिनि। ऐं संदसि किताबु चांदीअ जूं तारूं खे पाकिस्तान रिटायर्ड गिल्ड जे तरफ़ां इनाम ॾिनो वियो। ऐं नाविल जेको आहे हिन जो ख़्वाब, ख़ुशबू ऐं छोकिरी, प्यार पिन्हाऊं, छांवला छपियल आहिनि। इहे हिन जा मोस्ट जेके आहिनि फेमस नाविल आहिनि। ख़्वाब, ख़ुशबू ऐं छोकिरी, प्यार पन्हाऊं, छांवला छपियल आहिनि। ॿियो असांजो फेमस आथर आहे जमाल अबड़ो साहिबु। जमाल अबड़ो जेको आहे हिन जो पूरो नालो जमालुद्दीन हुयो। जमालुद्दीन वलद अली ख़ान अबड़ो, पीउ जो नालो अली ख़ान अबड़ो हो ऐं पंहिंजो असुलु नालो हिन जो जमालुद्दीन हुयो। ऐं हीउ जेको आहे 2 मई 1924 ॻोठ सांगी तालुके मेहड़ में पैदा थियो, ज़िले दादू में पैदा थियो ऐं हीउ वकालत करण खां पोइ जज थियो। हिन जो कहाणियुनि जो जेको मजमूओ आहे पशो पाशा, इहो मोस्ट इम्पॉर्टेंट MCQs आहे जमाल अबड़ो साहिब जो। त पशो पाशा त हिन जी कहाणियुनि जो मजमूओ आहे, न के ड्रामनि जो आहे, न के शाइरी जो मजमूओ आहे। कहाणियुनि जा तर्जुमा उर्दू, अंग्रेज़ी, जर्मन ॿोलियुनि में कया आहिनि। 30 जून 2004 ते हिन जी वफ़ात कई। ॿियो असांजो आहे त आगा सलीम साहिबु। आगा ख़ालिद, हिन जो असुलु नालो आगा ख़ालिद हो। आगा ख़ालिद सलीम वलद आगा अब्दुल करीम ख़ान 7 अप्रैल 1935 ते शिकापुर में ॼाओ। ऐं हिन जा के नाविल मोस्ट इम्पॉर्टेंट MCQs जेके असांजा निकिरंदा आहिनि नाविल या हिन जा मोस्ट फेमस जेके किताब आहिनि शाइरी जा, कहाणियुनि जा, त इन खां ई सवाल असांजा निकिरंदा आहिनि। जीअं हिन जा नाविल आहे ऊंदहि दुहती रोशनत, इहो हिन जो नाविल आहे। हम औसत, अणपूरो इंसान, इहे हिन जा नाविल जा किताब आहिनि। ॿियो शाइरी जो मजमूओ हिन जा नाला कहिड़ा घणनि, पन, छण ऐं चंड। कहाणियुनि जो किताबु आहे चंड जा तमनाई, हिन जो कहाणियुनि जो किताबु आहे इहो। हीउ नाविल जो किताबु आहे, शाइरी मजमूओ अथसि। ऐं नाटक जेको अथसि गुलछनो गुरनार जो, इहो नाटक आगा सलीम छाकाणि त नाटक निगार कहाणीकार बि हुयो पाण, हिन केतिरो हिन ते कमु कयो आहे। इहे मोस्ट इम्पॉर्टेंट आहे। हिननि जेका वफ़ात थी आहे आगा सलीम जी त उहा 2016 में क़बर जेका आहे शाह अब्दुल लतीफ़ जी मुक़बरे जी ॾखण में तमर फ़क़ीर जी मज़ार जे साम्हूं आहे। ॿियो असांजो इम्पॉर्टेंट आथर आहे शमसुल उलमा डॉक्टर उमर बिन महमूद दाऊदपुर, जंहिं 25 मार्च 1896 ईस्वी ते टिटली तालुके सेवण में जनमु वरितो ऐं 1940 में खेसि आला तालीम अदबी ख़िदमतुनि जी मुंता तौरु शमसुल उलमा जो ख़िताबु ॾिनो वियो। शमसुल उलमा दाऊदपोटो लाइब्रेरी जेका आहे हैदराबाद में आहे ऐं वफ़ात जेका आहे हिन 22 नवंबर 1958 में थी हुनजी ऐं हिन जो आख़िरी आराम गाह भटिशा में आहे। इहे हुया असांजा मोस्ट इम्पॉर्टेंट MCQs। वधीक असां जेको नेक्स्ट असांजो लेक्चर थींदो जेके मोस्ट फेमस ऑथर आहिनि उन में